भाॼियुनि, मेवनि ऐं मच्छीअ जो लगातार इस्तेमाल दिलि जे मर्ज़नि, ख़ासि करे मौतमार दिलि जे दौरे जे ख़तरनि खे 41% ताईं घटि करे छॾींदो आहे। बर्तानिया जे माहिरनि हिक डिघी सर्वे खां पोइ अहिड़ो इंकशाफ़ कयो आहे। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं तव्हां दिलि जे मौतमार दौरे खां महफ़ूज़ रहणु चाहियो था त गोश्त, मिठनि शरबतनि, कोला ऐं फास्ट फूड खां पासो करे भाॼियूं, मेवा ऐं मच्छी खाइण खे पंहिंजी आदत बणायो। यादि रहे त दिलि जे दौरे वारी कैफ़ियत में दिलि खे रत जी फ़राहमी मुतासिर थींदी आहे ऐं सॼी दुनिया में इहो मर्ज़ तेज़ीअ सां वधंदो पियो वञे। रोचेस्टर में मौजूदु मायो क्लिनिक जे दिलि जे माहिर डॉक्टर काला लारा 5 क़िस्मनि जे खाधनि जी आदत या तरीक़नि ऐं दिलि जे मर्ज़नि विच में वास्ते जो मुशाहिदो कयो आहे। उन करे हिन अहिड़नि मरीज़नि जी चूंड कई जेके दिलि जा मरीज़ बणिजी चुका आहिनि। माहिरनि ॿुधायो त ॼाणायल खाधनि जे इस्तेमाल सां दिलि जे दौरे जो ख़तरो 72% वधी वेंदो आहे, जिन में अंडा, फ्राई फूड, गोश्त वारा खाधा, पकल गोश्त ऐं खंड सां भरपूर शरबत शामिल आहिनि। जॾहिं त भाॼियूं ऐं मेवा दिलि लाइ बहितर साबित थींदा आहिनि ऐं दिलि जे मर्ज़नि जे ख़तरनि खे 41% घटाईंदा आहिनि। माहिरनि जो इहो बि चवणु आहे त हज़ारे मरीज़नि ते तहक़ीक़ खां पोइ ख़बर पई आहे त ताज़ा मेवा ऐं भाॼियूं केतिरियुनि ई ख़ासियतुनि सबबि दिलि खे मुख़्तलिफ़ मर्ज़नि खां महफ़ूज़ रखंदियूं आहिनि। उन करे पंहिंजी खुराक में भाॼियुनि जो इस्तेमालु ज़रूरु वधायो वञे।